ईरान ऐं अमरीका विच में रिघी ॻाल्हियुनि खां पोइ जंग जे ख़ात्मे लाइ अमन मुआहिदो लबनान समेत समूरनि माज़नि ते जंग बंदि जुमे ते स्विट्ज़रलैंड में सहियूं थींदियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चवणु आहे त अमरीका ऐं ईरान विच में रिघी ऐं अहम ॻाल्हियुनि खां पोइ अमन मुआहिदो तइ थी वियो आहे। अमन मुआहिदे ते सहियुनि जी बाज़ाब्ता तक़रीब 19 जून ते स्विट्ज़रलैंड में थींदी। पाकिस्तान मेज़बानी कंदो। ईरान ऐं अमरीका समूरनि माज़नि ते जंग जे ख़ात्मे जो ऐलान कयो आहे। पाकिस्तान खे अमन जी कोशिशुनि में अज़ीम कामयाबी मिली आहे। फील्ड मार्शल आसिम मुनीर जंग जे ख़ात्मे लाइ अहम किरदारु अदा कयो। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप जो चवणु आहे त हरमुज़ लंघ जुमे ते खुली वेंदो। ईरान खे रुगो घटि सतह ते यूरेनियम रिसाव जी इजाज़त हूंदी। इसराइल जे मुखालफ़त बावजूदि ईरान सां मुआहिदो कयो वियो आहे। नेतन्याहू ॾुखियो शख़्स आहे। खेसि अमरीका जा थोरा मञणु घुरिजनि। ईरान वटि एटमी हथियार हुजनि हा त इसराइल जो वजूद ख़तरे में पइजी वञे हा। जेकॾहिं ईरान सां एटमी मुआहिदो न थियो त हिकु दफ़ो ॿीहर फ़ौजी कार्रवाई कई वेंदी। ईरान बि अमरीका सां अमन मुआहिदे जी तस्दीक करे छॾी। ईरानी नायब परॾेही वज़ीर क़ासिम ग़रीबाबादी जो चवणु आहे त अमरीका सां मुख़्तलिफ़ महाज़नि ते जारी जंग फ़ौजी कार्रवाइनि जे फ़ौरी ऐं मुस्तक़िल ख़ात्मे जो ऐलान अॼु राति कयो वेंदो। ईरान ख़िलाफ़ अमेरिकी नाकाबंदी जे ख़ात्मे जो अमल बि अॼु राति शुरू थींदो। ईरान जी फ़ौजी ताक़त मुआहिदे खे क़तई शिकल ॾियण में मदद कई। क़तई मुआहिदे ताईं पहुचण लाइ ॻाल्हियुनि जो नओं मरहलो शुरू कयो वेंदो जेको 60 ॾींहनि जो हूंदो। पाबंदियुनि जे ख़ात्मे, मुनज़्ज़म दसासनि जी बहाली, जंग ऐं नाकाबंदी जो ख़ात्मो फोकस हूंदा। मुआहिदे जी पासदारी न थी त ईरान रद्द अमल ॾींदो। अमेरिकी नायब सदर जेडी वेंस ईरान सां मुआहिदे खे विचो भर में नए दौर जी शुरूआत जी अलामत करार ॾेई छॾियो। मुआहिदे जी आजियां अहम अॻिभराई ते सदर डोनाल्ड ट्रंप जी सिफ़ारती कोशिशुनि जी वाखाण। संदसि चवणु आहे त सदर ट्रंप नार मुल्कनि इलाक़ाई इतिहादनि सां गॾिजी मुआहिदे लाइ हक़ीक़ी सियासी ऐं सिफ़ारती गुंजाइश पैदा कई। तारीख़ी अॻिभराई सां दुनिया में तबनाई ऐं तेल जी क़ीमतनि में घटिताई ईंदी। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार जो चवणु आहे त अमरीका ईरान मुआहिदो सॼी दुनिया में अमन ऐं ख़ुशहाली जो सबबु बणिजंदो। पाकिस्तान जो मौक़िफ़ रहियो आहे त समूरनि मसइलनि जो हल ॻाल्हियुनि ऐं सिफ़ारतकारी ज़रिए ई मुमकिन आहे। पाकिस्तान खे उमीद आहे त 19 जून ते जिनेवा में थींदड़ सहियुनि वारी तक़रीब हिन अॻिभराई खे वधीक मज़बूत बणाईंदी। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो सरदारी पारां अमरीका ऐं ईरान विच में अमन मुआहिदे जी आजियां। संदसि चवणु आहे त अमन मुआहिदो छिकताण में घटिताई ऐं ॻाल्हियुनि ज़रिए अमन खे अॻिते वधाइण तरफ़ अहम क़दम आहे। हाकारी अॻिभराई अमल में शामिल समूरनि धुरियुनि जी क़यादत ऐं इज़्म खे ज़ाहिर करे थी। हू अमन अमल खे अॻिते वधाइण में वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ खे भेटा पेश कनि था। इलाक़ाई इस्तेहकाम लाइ फील्ड मार्शल आसिम मुनीर जूं कोशिशूं बि साराह जोॻियूं आहिनि। मर्दान में हवाई फ़ौज जो तरबियती जहाज़ किरी तबाह, 2 पायलट शहीद। सदर आसिफ अली ज़रदारी, वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं फील्ड मार्शल आसिम मुनीर तरफ़ां जहाज़ हादसे ते ॾुख जो इज़हार। घोटकी जी तड़ बिरादरी में ज़मीनी तकरार झेड़े में हिकु ॼणो क़तल। कोट हकीम तुड़त में लोहा सरिया लॻण सबबि नौजवान अब्दुल वहीद तुड़त मौत जो खाज बणिजी पियो। धुरियुनि में छिकताण। गोलारची में पाणी जी खोट ख़िलाफ़ आबादगारनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। कणियूं ख़बर हैदराबाद रोड ते धरणो। अॻवाड़नि जो चवणु आहे त पाणी जी खोट सबबि फसल सुकेड़े जो शिकार थी विया आहिनि। इमामाबाद जागीर समेत ॿियनि वाहुनि जा आबादगार मौशी बदहाली जो शिकार आहिनि। ऐं फुटबॉल वर्ल्ड कप जी मैच में स्वीडन 23 खे 1 जी भेट में 5 गोलनि तां शिकस्त ॾेई छॾी।